ब्रह्मा नारद के चयो त नारायण जे विराट स्वरूप जो हाल हिन तरह आहे त सत लोक कमर खां मथे ऐं सत लोक कमर खां हेठि हुनजो बदन सम्झणु घुरिजे। अगन वात वण भुत जूं मोरियूं ॾही दिशाऊं कन समुंद्र पेट सूरज अखियूं टकर बदन जा कंडा नंदियूं बदन जूं रगूं हवा दम इंद्र ऐं ॿिया देवताऊं संदसि ॿाहूं अश्विनी कुमार नक खुशबूदार पदार्थ नक जूं नासूं ऐं आकाश अखियुनि जा द्वार राति ॾींहुं अखियुनि जो शिंभण जल पेर संसार जा स्वाद ज़बान यमराज ॾंद संसार जा स्वाद ज़बान ऐं यमराज ॾंद माया खल लॼ मथियों चप लालच हेठियों चप धर्म छाती अधर्म पुठ मेघ बादल सिर जा वार ऐं बरसाति जो पाणी ॿिज उन जे विराट रूप में सम्झणु घुरिजे। इन्हीअ खां सवाइ दुनिया जा सभु पदार्थ उन रूप में मौजूदु आहिनि। इन्हीअ करे तपस्वी ऐं योगी सभ में श्री नारायण जो प्रकाश सम्झी कंहिंखे दुख न ॾींदा आहिनि। ऐं आले दरख़्त वढण सां सम्झणु घुरिजे त ज़रूरु परमेश्वर खे दुख पहुचे थो। जगत में हाणी ऐं लाभ दुख ऐं सुख परमेश्वर जे मर्ज़ीअ मुजिबि मर्ज़ीअ खां थींदो आहे। परमेश्वर जे मर्ज़ीअ सां थींदो आहे। जो श्राद्ध पितरनि जे नाले ऐं यज्ञ देवताउनि जे नाले ते संसारी माण्हू ॾियनि था उहे सभु उन परमेश्वर खे पहुचे थो। जड़ चेतन ऐं ॿियनि सभिनी जीवन खे पैदा पालण ऐं नाश करण वारो उहो ई अविनाशी पुरुष आहे। हे नारद, जॾहिं मूंखे दुनिया पैदा करण जी आज्ञा मिली तॾहिं मूं दक्ष प्रजापति खे पैदा कयो। उन मां घणा मनुष्य पैदा थिया ऐं उन नारायण जे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखण करे मूंखे दुनिया पैदा करण जी सामर्थ्य थी। ऐं इहो ई परमेश्वर आदि में विच में अंत में हमेशह हिकु जहिड़ो रही गॾिजण वधण ऐं पुराणो थियण खां रहित आहे। जीवन जे भवसागर पार उतारण लाइ भॻवानु 24 अवतार वरिता आहिनि जंहिंजे कथा ॿुधण सां जीव जो छुटकारो थिए थो। भॻवान जे भक्ति प्रताप सां भगत जंहिंखे वर्ण या शराब ॾियनि था सो बराबरि थिए थो। ऋषिश्वर ऐं महात्माऊं मुख वेद पढ़ी दुनिया में ज़ाहिर कनि था ऐं परमेश्वर जे वरदान ॾियण सां मुंहिंजी ॻाल्हि पूरी नथी थिए छो त मुंहिंजियूं इंद्रियूं अधर्म जी चाह नथियूं कनि। इन्हीअ परमेश्वर जे ध्यान सां उहे 3 गुण मूं में प्रकट थिया आहिनि ऐं परमेश्वर मनुष्यनि जो शरीर हिकिड़ो देवता खे सौंपे ॾिनो आहे। परमेश्वर मनुष्यनि जो शरीर हिकिड़े देवता खे सौंपे ॾिनो आहे। हिकिड़ो रूप सभिनी देवताउनि जो पंहिंजो लोक में रहे थो। ॿियो प्रकाश उन्हनि जो सूरज वांगुरु जीअं पाणी भरियल बर्तन में पवंदो आहे तीअं सभिनी जीवन जे शरीर में सम्झणु घुरिजे। ऐं टियों प्रकाश उनजो मंदरनि जे मूर्त में रहे थो ऐं सूरज ऐं चंद्रमा जे किरणाऊं पवण करे संसार में चांदी सोन ट्रामो ऐं ॿियनि धातुनि जूं खानियूं पैदा थियूं जेके पाप जीव खां थियनि था तन जे लाहिण जो उपाउ मनुस्मृतिअ में लिखियलु आहे। हीउ सभु हाल ॿुधाए ब्रह्मा श्रीमद भागवत जा 4 श्लोक नारद खे ॿुधाए चयो। हे नारद, उहे पार ब्रह्म परमेश्वर कंहिंजे ॾिसण में नथो अचे ऐं न उनखे को हथनि सां पकड़े सघे थो। हाणे मां तोखे कुझु वृतांत 24 अवतारनि जो ॿुधायां थो जेके सरगुण रूप धरे संसार में आया आहिनि। बोल श्री